छॾे जो दे प्यार दिल मां दे प्यार दिल मां भिकारे न छॾे जो। सिंध के क़ौमी इनकलाबी रागी सरमन सिंधी के सिंध का विछड़े के साल गुजरी विया पर संदस आवाज़ के अॼु हज़ारे दिलियों वॾे चाह सां ॿुधनि थियूं। सरमन सिंधी सिंध ऐं सिंधी आवाम लाइ ॻायो उहो ई सबबु आहे जो सरमन सिंधी अॼु बि झंग में ॿुधो वञे थो। उहो सिंध जे दर्द जी तर्जुमानी कंदड़ आवाज़ हो। अॼु बाग़ीअ बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। कोम ॿुधाया थे केसा कल मूं तोखे तक़दीरुनि जा। सिंध जे बीजल सरमन सिंधी 7 जुलाई 1961 में खेतपुर ज़िले के शहर पिरालो में मोहम्मद हयात मुगल के घर में जन्म वरितो। संदस असुल नालो अब्दुर्रहमान हो जो बाद में क़ौमी गीत ॻाइण करे सरमन सिंधी के नाले से मशहूर थियो। सरमन सिंधी मैट्रिक ताईं जी तइलीम पिरालो मां ई पिराई जंहिं बाद हुन टेक्निकल कॉलेज खेतपुर में दाख़िला वरिती। सरमन सिंधी ॻाइण की शुरुआत 14 साल की उम्र में कई ऐं हू जॾहिं टेक्निकल कॉलेज खेतपुर में पढ़ंदो हो त उते कॉलेज में थींदड़ प्रोग्रामनि में क़ौमी गीत झुंगारींदो हो। सरमन सिंधी केडीए में मुलाज़िमत अख्तियार कई ऐं उतां ई राग जी बाक़ायदे शुरुआत कई आई। सरकारी नौकरी हूंदे भी सरमन सिंधी सुर ऐं संगीत से आख़िर ताईं नातो निभायो। संदसि पहिरीं ऑडियो कैसेट तमाम घणो मशहूर थी। सरमन सिंधी के गीतन के क़ौमी पहिरीं खां वठी हर तबके जो माण्हू पसंद कंदो आहे। उहो ई सबबु आहे जो सरमन जे मनमोहींदड़ आवाज़ खे अॼु सिंध जे वाण वसी कुंड कश में वॾे चाह सां ॿुधो वञे थो। सरमन सिंधी के गीतन में देश जी दान हुई त देशवासियुनि खे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ उथी खड़ो थियण जी राह बि ॾसणी हुई। सूर पिटींदे सदियों गुज़रियूं पोइ बि लथा न पूर सूर पिटींदे सदियों गुज़रियूं पोइ बि लथा न पूर मारू अड़ा मजबूर मुंहिंजा सांगीअड़ा मजबूर मारू अड़ा मजबूर मुंहिंजा सांगीअड़ा मजबूर। संदस मशहूर गीतन में वठी हर हर जन्म वर्गो मिठा मैदान में मिलबो असां हुजो न हुजो शलावा के याद हुजो मुंहिंजी दिल थी चवे प्यार हर को करे सिर सिंध तां कुर्बान आ सिर देश तां कुर्बान आ समेत ॿिया केतिरा ई गीत अॼु बि आवाम में बेहद मक़बूल आहिनि। सरमन सिंधीअ धरतीअ जे दगन नगन ख़ूबसूरतनि इनकलाब ऐं समाज नाइंसाफ़ियुनि से जुड़ियल गीत झुगारण सबबु वॾी शोहरत माणी। सरमन सिंधीअ पंहिंजे सुरीले आवाज़ ज़रिए सिंध धरतीअ ते ख़िदमत करण सां गॾोगॾु दर्दमंद दिलनि जी तर्जुमानी पिणु कई। सरमन सिंधी 35 साल जी उम्र में 27 दिसंबर 1996 ते बदिन वेझो बदनसीब रोड हादसे में हमेशह लाइ सिंध खां विछड़ी वियो। इनकलाबी ऐं ॾुखियल दिलनि जी आवाज़ सरमन सिंधी से गायल गीतनि जी गूंज वॾाका गुज़रण जे बावजूद भी अॼु बि सिंध में मक़बूल आहे। असांजे सॾ में